हिकिड़े खे चई पींगे सां मस कर, ॿिए खे चई बदन सां मस कर, पंहिंजे लाइ दुआ थो घुरे। सरकार दो आलमीन पैगंबर साईं सभिनी जे लाइ हक़ में दुआ घुरे हा, शिफ़ा मिली वञे हा। टिनी खे चवे हा पींगे सां मस कयो, शिफ़ा मिली वञे हा। ही राज़ छा आहे? रसूल ख़ुदा फरमाइनि था, मां दुनिया खे ॿुधाइणु चाहियां थो, हुसैन जे जिस्म में बि शिफ़ा आहे, हुसैन जी पींगे में बि शिफ़ा आहे, ऐं हुसैन जे नाले में बि शिफ़ा अथव। अगरि अहिड़ो मक़ाम अची वञे, अहिड़ो जगह अची वञे हुसैन इब्न अली बि न हुजे, गावर हुसैन इब्न अली बि न हुजे, अगरि कोई गुनहगार गुनाहनि जी माफ़ी घुरणु चाहे थो त मां दस्तूर ॾियो था क़यामत ताईं त हा जॾहिं बि ख़ालिक अकबर खे मुंहिंजे हुसैन जो वास्तो ॾींदव तव्हांजो गुनाह माफ़ थी वेंदा। ही क़यामत ताईं जे लाइ दर्स आहे पैगंबर साईं जो। त हुसैन इब्न अली जी ज़ात सां पंहिंजे पाण खे मुतमस्सिक रखिजो। इन हुसैन जी मुकम्मल अज़मत खे पैगंबर साईं हिकिड़े जुमिले में बयान करे वञनि था पिया। हुसैन आहिकिर इन्नल हुसैन मिसबाहुल हुदा, अने हिदायत जो चिराग अथव हुसैन इब्न अली, हिदायत जो चिराग अथव। अगर गुनाहन में गर्क थी विया आहियो, ज़ुल्मतन में गर्क थी विया आहियो, अंदरनि में गर्क थी विया आहियो, नजात चाहियो था, कंहिं मक़ाम ते न मिलंदव सिवाय हुसैन जे दरवाज़े खां सवाइ। वसफ़ीनतुन नजात, नजात जी कश्ती अथव हुसैन इब्न अली। छह इमाम खां कंहिं शख़्स पुछा कयो, मौला छा तव्हां सभु नजात जी कश्ती न आहियो? मौला फरमाए था हाँ, लेकिन हुसैन इब्न अली जी जेका कश्ती और नजात आहे इहो जल्दी इंसान खे पार करण पंहिंजी मंज़िल जे तरफ़। असां सभु आहियूं, लेकिन कश्ती हुसैन इब्न अली पंहिंजे सवार खे जल्दी पंहिंजे मंज़िल ते पहुचाईंदो आहे। यानी न सफ़ीने नजात, चिराग हिदायत हुसैन इब्न अली ज़ात गिरामी आहे। हाणे इन खां बाद में 4 शबान ते मौला अब्बास जी आमद आहे। कमरे बनी हाशिम, जॾहिं राति छांइजी वेंदो आहे पोइ चंड ज़ाहिर नमूदार थींदो आहे। इन चंड में पूरे ज़मीन खे रोशनी मिलंदो आहे। यानी कमरे बनी हाशिम जे वेढ़े जो चिराग चंड कमर मौला अब्बास आहे। मौला जॾहिं पैदा थिया इमाम अली ख़ुशि आहिनि। जनाब ज़ैनब कुबरा आया, बाबा हिकु लम्हा मुंहिंजो भाउ मूंखे ॾिजो। बीबी ज़ैनब कुबरा जे हथनि ते मौला अब्बास आहे। बीबी साइना मौला अब्बास जे कननि में कुझु जुमिला फरमाया। इमाम अली जो मुंहिंजी धीउ छा चयो अथई अब्बास खे? बाबा अम्मा जी वसियत हुई, उहा वसियत अब्बास ताईं पहुचायमि। वसियत छा आहे? मुंहिंजी अम्मा मूंखे ॿुधायो त ज़ैनब मूंखां बाद में मुंहिंजो मौला अली शादी कंदा, अब्बा मौला अली खे अल्लाह हिकिड़ो पुटु ॾींदई जो नालो अब्बास हूंदो, उन अब्बास खे मुंहिंजा सलाम ॾिजांइ। यानी दुआ इज़हार आहे, तमन्ना इज़हार आहे मौला अब्बास। हम शिक्र अमीर अल मोमिनीन। इमाम अली फरमाए था मां पंहिंजे बचड़े खे ईअं इल्म खां सैराब करायो आहे जीअं कोई पखी पंहिंजे बचे खे दाणो ॾींदो आहे। मां इन अंदाज़ सां पंहिंजे बचड़े खे इल्म खां सैराब करायो आहे। हाणे जंहिंखे अमीर अल मोमिनीन पंहिंजो इल्म मुंतकिल करे उनजो मक़ाम केतिरो बुलंद हूंदो। यानी अब्बास इन बुलंदियुनि जो मालिक आहे। या काशिफल करब अल वजहिल हुसैन, इन मंजिल ते आहे हुसैन जे चेहरे तां परेशानी खे दूर करण वारा।
یعنی مولا عباس کی عظمت کی کوئی انسان بیان کون تو کرے سکے. ہانے نے بنی جوانن جے درمیان میں ایک تذکرو بیو ہے جناب زینب کبریٰ جو. زینب کبریٰ یہ زینب کبریٰ کہہ رہا ہے. قرآن مجید میں کچھ آیت ہوئیں پروردگار فرمائی تھے تو ماں اللہ سائیں ہی نے آسمان کے رونق بخش ہوا ہے ستارہ انسان. اور خدا فرمائے تو ہی دولت ہی مال زینت ہے انسان جے لائے دنیا جو ہی دنیا جو زینت ہوئیں سب کچھ. یعنی آسمان جی زینت چاہے ستارہ, زمین جی زینت چاہے مال دولت اولاد عورت گھرواری, ہی دریاؤں ہی سمندر ہی جانور ہی پکی سب چاہیں زینت آئیں دنیا جا. پیغمبر سائیں کا کہ سوال کو یا رسول اللہ ما ہوا زینت الارض, سرکار زمین جی زینت چاہے. پیغمبر فرمائیں تھا زینت الارض الرجال, زمین جی زینت مرد ہیں. ولی سوال تو یا رسول اللہ ما ہوا زینت الرجال, مردن جلہ زینت کی رہا. پیغمبر فرمائیں تھا زینت الرجال علی ابن ابی طالب, مردن جی زینت علی ابن ابی طالب ہے. ہانے نے مقابل صحابی سوال کرو یا رسول اللہ ما ہوا زینت علی ابن ابی طالب, سرکار کو تھا ہانے علی جی